डॉक्टर मूसा मौलवी साहब के चाहिए वहाँ मौलवी साहब पूछण वारो आहे बस बिस्मिल्लाह करे निकाह पढ़ाए मूसा मौलवी साहब अचे तो जल्दी निकाह पढ़ाए और निकरो तो मूंखे तोखा पाण वधीक तकड़ा है ना सही है सही है सही है यानी तना पोइते आए ताके निकाह जी एतरी जल्दी सूबेदार साहब अंदर अचो सारे के किए कंद असां पंहिंजी ड्यूटी था निभायूं कंहिंखे अजायो परेशान करण इहा आहे तव्हांजी ड्यूटी तव्हांखे परेशान करण लाइ हिते न आया आहियूं पर खून जी जांच करण लाइ आया आहियूं हिते सूबेदार साहब मूसा जी अॼु शादी आहे उहा थियण ॾियो सुभाणे मूसा ऐं मां थाणे ते पेश पवंदासीं थाणे ते अचण जी ज़रूरत न पवंदी जेकॾहिं तव्हां असां सां हिते तावन करणु चाहियो था त पोइ ॿुधाए छा करिणो आहे असां सिपाही ॾिसो हिननि खे अबने कुले ते गोली निशान आहे हिननि ॿिन्ही खे गिरफ़्तार कयो इकबाल साहब तकड़ न कयो मूंखे पहिरियों इहो ॿुधायो हिननि खे तव्हां कहिड़े केस में था गिरफ़्तार कयो असांखे पक्को सबूत आहे पक्को दरिया खान जे कुल्हे ते गोलीअ जो निशान आहे ऐं FIR में बि इहो ई लिखियलु आहे त कातिल जे कुल्हे ते गोलीअ जो निशान आहे ओ हिते रखीस जेको मां कम न करे सघियुसि सो मीर कयो वाह वाह हलो हे छा थो थिए सम्झ में ॻाल्हि कोठे ते आहे अलाए मां खणा जेको तूं थो ॾिसी उहो ई मां बि थो ॾिसां कीअं माना वक्तम के सही सही ॿुधा रात शेर अली जे मथां गोली हलाइण वारो तू त नहीं शेर अली मथां छा पियो सोची काथे गुम थिए इहो ई पियो सोचां चाचा त शेर अलीअ खे कॾहिं गोली लॻी आहे रात शेर अली जे मथां हमलो थियो ऐं बाह में गोली लॻी त बची वियो आहे इहो कंहिं ॿिए जो कमु हूंदो चाचा जेकॾहिं वक़्त जी गोली हले हा त शेर अलीअ जो सीनो परूड़ थी वञे हा चाचा बचण जो त सुवाल ई पैदा नथो थिए जेकॾहिं तव्हांजी दुश्मनी शेर अली सां आहे न त पोइ पक सम्झो ॼाण पुलिस आई तव्हांखे गिरफ़्तार करण लाइ छोटे हिन दर ते न पुलिस ईंदी न इहा गोली असां हलाई आहे इहो कमु सजावल जो हूंदो मूंखे पाण इन ॻाल्हि जी सोरहाना पक शेर अली ऐं सिजावल जे विच में छिकताण हले पई पक इहा गोली सिजावल ई हूंदसि अकबर ख़बर नथी पए त शेर अली जे मथां आख़िर गोली हलाई बाबा ने गोली जंहिं बि हलाई पर दुश्मन त असांजो ज़ख़्मी थियो न जेको बि थियो आहे सो ग़लति थियो आहे जंहिं बि इहो अकबर कयो आहे पक ॼाण त उहो असांजी दुश्मनी जी बाहि खे वधीक भड़काइण थो चाहे ईअं त आहे बाबा साईं पर शेर अली असांजो दुश्मन त आहे न अकबर दुश्मन जे लाइ बि दुआ घुर त दुश्मन खे मौला वॾी हयाती
जेकॾहिं इहो दुश्मन मरी पियो त पोइ अकबर असां दुश्मनी कंहिंसां कंदासीं? कंहिंसां जड़ा वारींदासीं? तव्हांजो छा अंदाज़ो आहे बाबा साईं त शेरले खे ज़ख्मी करण वारो केरु थो थी सघे? वाजिद इहो कमु त आहे वॾे शैतान जो। उन्ही खां सवाइ ॿियो इहो कमु केरु थो करे सघे? वॾा इन जो मक़सदु त नवाब खान असांजी दुश्मनीअ खे बाहि जीअं भड़काइण थो चाहे। आख़िरी में इहो सॼो कमु नवाब खान जो थी वञे। नथो चाहे त को तरह में अमन अमान थिए, चाहे तो इहो तमाशो वधीक थिए ऐं ॿार बि इहो तमाशो ॾिसे। ओॾा मीर ऐं बावल ऐं मूंसा खे विड़ाए छॾियो अथई, एॾा शेर अली ऐं असांखे विड़ाए छॾियो अथई। अकबर शेर अली मुंहिंजो तमामु वेझो दोस्त हो, बिल्कुलु ईअं जीअं मीर ऐं मूसा। पर नवाब खान जीअं मीर ऐं मूसा खे विड़ाए छॾियो, ईअं ई अकबर असांखे विड़ाए। पोइ मुंहिंजी इहो ताक़त आहे शेर अली जो गिरफ़्तार कयईं त असांजा विचा वधी विया ऐं इहा नफ़रत जी बाहि ईअं ई असांजे विच में भड़की। साॻे ई शेर अली जो? हा बाबा साईं, उहो इस्पताल में आहे। हाणे सिजावल ऐं शेर अली जा हथियार हिक ॿिए ते सिधा थी वेंदा। उहे हाणे हिक ॿिए खे पाण ई पिया तोरींदा। तव्हां ॿियो हुकुम कयो बाबा साईं। मीर खे जेतिरो असांखे इस्तेमालु करणो हुयो करे छॾीसींसि। हाणे मीर जो कमु तमामु थियणु घुरिजे। मीर खे लेटाइण में देरि न लॻंदी बाबा साईं, तव्हां थोरो सोचे वठो, मता अॻिते हली असांखे कमु ॾियो। मीर जो हाणे ज़िंदा रहणु ख़तरे खां ख़ाली न आहे, इन करे जेतिरो जल्द थी सघे मीर खे पूरो करे छॾियो। ॾींहं ॿिनि में मीर जो लाश पुलिस खे मिली वेंदो। तव्हां ॿियो हुकुम कयो बाबा साईं। 2 ॾींहं, इन खां वधीक मोहलत न। सिर्फ़ु इन्हनि 2 ॾींहंनि में मीर खे ख़तमु करे छॾिजो। ठीकु आहे बाबा साईं, मां हींअर खां ई मीर जे पोयां लॻा थो। मीर जे पोयां वञण जी ज़रूरत ई कान्हे का, छो जो मुंहिंजो हमराह मीर सां गॾु आहे। तूं रुॻो जाइ ॿुधाए त मीर खे किथे वठी अचिणो आहे? तव्हांजो हमराह? पर कहिड़ो? तमामु जल्द तूं हुन माण्हू खे पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदे। कहिड़ो मुंहिंजो माण्हू मीर सां गॾु आहे? तूं हथियार में बारूद भरे छॾ। तुंहिंजी ॾसियल जाइ ते मुंहिंजो हमराह मीर खे वठी ईंदो। हीर उतां बचण न घुरिजे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।